अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे ख़ुशख़बरी ॾींदा हलूं। अॼु तव्हांखे हवेली ड्रामे जे हवाले सां ज़बरदस्त ऐं सुठी अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। जी हाँ दोस्तों, हवेली ड्रामो हिकु बहितरीनु सोप सीरियल ऐं ॾाढो सुठो ड्रामो। इन जी पूरी अपडेट्स तव्हांखे ॾींदासीं त इहो किथे पुॻो आहे, इन जी हाणे कहिड़े ॾींहुं एपिसोड हलण वारी आहे। इन वीडियो खे दोस्तों आख़िर ते ॾिसंदा जीअं तव्हां खां का बि अपडेट्स मिस न थिए। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हवेली ड्रामो तमामु जल्द इन जो एपिसोड हलण वारो आहे। 47 सूमर खां स्टार्ट थी वेंदो। हीउ सूमर अचे पियो ऐं इन सूमर खां स्टार्ट थी वेंदो, यानी मंडे वारे ॾहाड़े खां ई स्टार्ट थी वेंदो ऐं पंहिंजे रूट ते जहिड़े टाइम ईंदो उन टाइम हलंदो रहंदो ऐं बक़ाया पोइ एपिसोड लगातार हलंदा। इन ड्रामे जा शूटिंग जे करे हीउ ड्रामो बंदि हुयो। शूटिंग काफ़ी मुकमिल थी चुकी आहे 75 एपिसोड ताईं। अॻिते हाणे वरी स्टार्ट आहे। हीअ सभु पिक्चर जेके तव्हां ॾिसी रहिया आहियो शूटिंग जूं आहिनि ऐं जेको हवेली ड्रामे जी शूटिंग जूं। दोस्तों, उमेदु आहे वीडियो तव्हांखे सुठो लॻो हूंदो। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा ऐं असांजे चैनल खे जिथे किथे ऐं सुठा कमेंट बि कंदा। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, अल्लाह हाफ़िज़।